दीदार कया हाणे तव्हां जी मर्जी पंहिंजो कयो या न कयो। ऐ मुसलमान अखियूं खोलदा, ऐ मुसलमान अखियूं खोलदा, मुझा करीम मुस्तफा इहो नथा ॾिसन त दुश्मन आयो आ, दुश्मन जी चाल आ। हबीब खे अल्लाह उहो इल्म ग़ैब अता फरमायो आ जो मुझो मुस्तफा सब कुछ ॼाणदो आ। मुझो करीम मुस्तफा अल्लाह जे अता कयल इल्म सां उहो सब ॼाणदो आ जेको कायनात कान ॼाणदी आ। मुझो करीम मुस्तफा ईंदो आ, दरवाजे ते बीही करे पुट पीउ पंहिंजे पुट खे वॾे आवाज में चवंदो आ, देर न कर बचड़ा, देर न कर बचड़ा, जंहिंजे आसिक में तूं सिकी पियो उहो यार तुंहिंजे अंगण ते अची वियो आ। अखियूं खोल बचड़ा। इते हिकिड़े शाइर चयो त हीअं बचड़े खे पंहिंजे खे पीउ चवे पियो, उथी दिलड़ी सुजागी कर, जे तलबी पई से आया थई। उथी बचड़ा तू अखियूं खोल, जो तलबी पियो से आया थई। अजायो रोन जो सजन ने कया सजड़ा सजाया थई। अजायो रोन जो आका कया सजड़ा सजाया थई। मुझा करीम मुस्तफा जीअं जो दड़ो अंदर टपन था उन बचड़े जी निगाह पवंदी वञे थी। चवे तो मुझा महबूब कलमो पढ़ा, मुझो मुस्तफा कलमो पढ़ाईंदो आ, दीवानो कलमो पढ़ी बस कंदो आ। हे साह जो सगो यार ॾे हलियो वेंदो आ। सोच मुसलमान यहूदी आ, जिंदगी यहूदन सां गॾु गुज़ारी थई, पर मुझे करीम मुस्तफा सां दिली प्यार कयई। मुझे अल्लाह उन जे प्यार खे ज़ाया न कयो। कलमे वारो रब उनखे मौत नसीब फरमायो। रुगी कलमे वारो मौत न, महबूब जो दीदार कंदे कलमो पढ़ंदे तोखां तो पुछां जंहिंजे मथां न इहा घड़ी अचे दुनिया में उन खां वधीक को खुश नसीब आहे। सोच मुसलमान, नतीजो छा निकतो? उन यहूदीअ ऐं उन जे ज़ाल मुझे करीम मुस्तफा ॾे निहारे चयो, हाणे असां जो नाहे तुंहिंजो आ, हाणे असां जो नाहे। दिल तो महबूब खे ॾिनई, कलमो तो महबूब ते पढ़ी, हाणे असां जो नाहे। हे महबूब तव्हां जो आ, हाणे जीअं वणेव तीअं कयो। मुंहिंजा महबूब न रुगी खणाए आया, ऐलान था कनि त कंहिंखे जन्नती ॾिसणो आ त हिन जवान जो दीदार करे। याद रखो मुसलमान, नमाज रोज़ो चङो कम भलो कम, पर मुझे रब खे तुझे मुझे नमाज जी जरूरत कान्हे। मुझो खुदा मां कुरान पढ़ण ला तैयार हां, कुरान जो आयतूं तिलावत करण जे ला तैयार हां। रब कुरान में फरमायो आ त मां हुजूर जे सहाबा खे आज़मायो। तूं असां चाहियूं हुजूर जे सहाबा खे आज़मायो। हिकड़े पासे इबादत आ, हिकड़े पासे मुस्तफा जी ताबेदारी आ। रब चयो मां ही मंजर इन करे आंदो, मां आज़माइण चाहियो ॾिसां त इबादत खे प्यारो था कनि या मुंहिंजे महबूब खे प्यारो था कनि। पोइ जेके सहाबी आहिनि उन्हनि छा कयो हूंदो? जवाब ॾियो छा कयो हूंदो? आयत पढ़ी तो छॾियां। मता उलमा किराम चवंदा हे चरे खे याद काने बड़े फटाको हणियो। तालिबे इल्म खादिम है, उलमा जो गुलाम है। कुरान करीम जे ॿिए पारे जो पहिरों रुकू पढ़ो, मां मुख्तसिर तिलावत थो कयां। इल्ला लिनअलम मन यत्तबिउर रसूल मिम्मन यंक़लिब अला अक़बैहि मन
मंजर कुछ मुख्तसर अर्ज करे वना। जेडी मल महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद क़िबलतैन में मौजूद होया, अल्लाह जे दरबार में अर्ज कयो मौला, अल्लाह जे दरबार में अर्ज कयो मुझे हबीब, अल्लाह जे दरबार में अर्ज कयो मुझे मुस्तफा, अल्लाह जे दरबार में नाज कयो मुझे मुस्तफा, अल्लाह जे दरबार में अंगल कयो मुझे मुस्तफा। रब्बे जुल जलाल कबूल कयो पंहिंजे यार जो अंगल। उते जो ते हुक्म थियो महबूब जुल्फ वराइण तुंहिंजो कमा, काबो तब्दील कर तुझे करीम रब जे ज़ात जो कमा। खुदा ऐं मुस्तफा में कलाम हली रहियो आ, खुदा ऐं मुस्तफा में कलाम हली रहियो आ। सहाबा जी जमात नमाज हली रही आ, खुदा ऐं मुस्तफा में कलाम हली रहियो आ। अल्लाह महबूब खे इजाजत हो दे, मुझा महबूब रुख तब्दील करण तुंहिंजो कम। अल्लाह तव्हां खे मके मदीने जी हाज़िरी नसीब करे। उते पहुचो त ख़बर पवे पहिरियों बैतुल मुक़द्दस हिन पासे त काबतुल्लाह हिन पासे 100% अपोजिट में आ। महबूब पहिरीं हिन पासे बीठा हन, सहाबा हिन पासे मुहड़ कयो बीठा हन। मुस्तफा के त खुदा पियो चवे त हीअं कर, जवाब दे सहाबा के हुजूर को न चयो त हीअं कयो। हुजूर नमाज में हुजूर यू टर्न खाई करे, हुजूर खामोश विच मां निकरी हुन पासे वञन था। सेकंडन जो फासिलो आ, हुजूर ऐलान कोन कयो, अल्लाह जो ही हुकुम आयो आ। हुजूर ऐलान कोन कयो, तव्हां हिन पासे हाणे मुहड़ कयो। हुजूर ऐलान कयो, क़िबलो बदलजी वियो। न न, खुदा ऐं मुस्तफा में त ॻाल्हि हली रही आ। सहाबा नमाज में हिक ॿिए खां पुछन बि नथा, पुछी बि नथा सघन। फासलो भी सेकंडन जो आ। हिकड़े पासे नमाज हली रही आ, हिकड़े पासे यार जी ताबेदारी हली रही आ। खुदा कुरान में चयो, आज़माइण चाहे महबूब जे गुलामन खे त नमाज प्यारी था कन या मुस्तफा खे प्यारो था कन। त हुजूर जे सहाबा छा कयो, देर न कयूं, उते ही पेरन ते यू टर्न ॾेई मुझे मुस्तफा करीम जे पोया हीअं मुहड़ हुई, हीअं मुहड़ करे बीही रहिया। उन हुजूर जे सहाबा जो इहा मोहब्बत ऐं अक़ीदो ॾिसी करे मुझे अल्लाह कुरान में चई, इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फक़द इहतदौ। ईमान आणण चाहियो था त ईअं ईमान आणियो जे मुझे मुस्तफा जे आशिकन हुजूर ते ईमान ईंदो आ, हिदायत वारा थी विदो। जी मुझा दोस्त ॻाल्हि ख़त्म थी वई, मां ख़त्म करे छॾी ॻाल्हि। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिक्म व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिन मुबीन। ज़िंदगी रही त कंहिं ॿिए दफ़े बस अॼु एतिरो ई तव्हां खे मुझा दोस्त शागिर्द जे हैसियत में शागिर्दनि वारो सबक़ पढ़ी ॿुधायो अथमि। यादि कजो, हुजूर सां प्यार, हुजूर सां ॻाल्हायो, तक़रीर ख़त्म। हुजूर सां प्यार कयो, दिल जाकिर जुबान शाकिर, दिल जाकिर जुबान शाकिर। दिल में अल्लाह जो जिक्र कयो, जुबान सां अल्लाह जे नेमतुन जो शुक्रानो कयो। वॾे में वॾी नेमत कहिड़ी आहे, चो ज़ाते मुस्तफ़ा। मानी खाई चइबो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अंब खाई चइबो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जेका नेमत खाई भी चइबो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पर मुझे महबूब मुस्तफा जे नेमत ते रुगी शुक्र अल्हम्दुलिल्लाह न चइबो, मुझे हुजूर ते दुरूद सलातो सलाम पढ़ी शुक्रानो अदा कबो। मुझे मुस्तफा जे आमद जो शुक्रानो अल्लाह जे दरबार में दुरूद सलाम सा कयो। खुदा जे बाकी नेमतुन जो शुक्रानो अल्हम्दुलिल्लाह सा कयो। दिल में जिक्र कयो। नंबर 2, ॿिए जे लाइ चङाई कयो, ॿिए जे लाइ भलो सोचो, ॿिए जे लाइ भलाई कयो। अल्लाह कंदो तव्हांजी भलाई पाण ई थी वेंदी। तव्हां ॿिए जे लाइ बुरो सोचींदो, तव्हांजे लाइ खॾ। सिंधीअ में मशहूर पागो, खॾ ॿिए लाइ खोट। जवाब जो ख़बर बि सभु आहे, पर अलाए छो भाड़िया थी विया हूं। इंशा अल्लाह ताला छो वाइदो था कयूं त अॼु खां पोइ लूमड़ ऐं गिदड़ वारी ज़िंदगी न, मुस्तफा जे ग़ुलाम वारी ज़िंदगी, बबर शेर वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं। इंशाअल्लाह ताला बबर शेर वारी जिंदगी मेहनत कंदासीं, कमाईंदासीं। जंहिं फील्ड हारी आहियूं मुड़ुस माण्हू थी हार पो कंदासीं, मज़दूर आहियूं मुड़ुस माण्हू थी मज़दूरी कंदासीं, मुलाज़िम आहियूं मुड़ुस माण्हू थी नौकरी कंदासीं, ज़मींदार आहियूं मुड़ुस माण्हू थी ज़मींदारी कंदासीं, कारोबार वारा आहियूं मुड़ुस माण्हू थी कारोबार कंदासीं। सचाईअ सां, ईमानदारीअ सां, दयानतदारीअ सां, हथनि सां कमकार कंदासीं। दिल में यादि पंहिंजो यार कंदासीं मुझा दोस्तों इंशाअल्लाह ताला। उम्मीद है अल्लाह जे ज़ात में हे 8 ॾींहं तव्हां सबक वञी पढ़जो, वञी पक्को कजो। 8 ॾींहनि में पोइ पंहिंजे ज़िंदगीअ खे ॾिसजो, अल्लाह कंदो अवां जूं ज़िंदगियूं तब्दील थी वेंदियूं।
जॾहिं आईनो ही खुली वियो, शकिल नज़र अचे वई, रहमत खुदाबंदी जो दर खुली वेंदो। अल्लाह कंदो मुश्किलातूं आ जेके जेके तव्हांजे अंदर में सवाल हन, मुंहिंजो करीम रब बि ॼाणे थो, मदीने जो महबूब बि ॼाणे थो। तकरीर तवील थी वई आहे न, त ज़रूर मां दलील क़ुरान जा ख़बर ॾियां त अल्लाह ताला मूं गुनहगार जो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। इन सुहिणी महफ़िल जो सवाब आहे मरहूम मग़फ़ूर फ़कीर ग़ुलाम रसूल ज़रदारी जे लाइ। अल्लाह जी ज़ात उन जी बख़्शिश फरमाए। मरहूम मग़फ़ूर फ़कीर वाहिद बख़्श मक्सी, अल्लाह जी ज़ात उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बनाए। मरहूम मग़फ़ूर फ़कीर अब्दुल मालिक उन्नड़, अल्लाह जी ज़ात बाबरकात उन मरहूम जी बख़्शिश फरमाए। ऐं अल्लाह जी ज़ात फ़कीर अली नवाज़ ज़रदारी वारनि जी आख़िर में अली नवाज़ ज़रदारी वारनि जी फरमाइश, फ़कीर अली नवाज़ ज़रदारी खे अल्लाह जी ज़ात सिहत व आफ़ियत अता फरमाए। अल्लाह ताला उन ते करम फरमाए। हाणे टाइम ओवर थी वियो, मां ॾिसो का बि नात न पढ़ी आहे, 2 कलाक खां बि चढ़ी वियो टाइम, मां ख़त्म पे कयो पर हाणे चङो ठीकु ॿिनि मिंटनि जे लाइ या 2.5 मिंटनि लाइ, ज़्यादा न, 2 या 2.5 मिंटनि जे लाइ जो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तुझूं ॻाल्हियूं मिठियूं आहिनि यादि अमा, तुझूं ॻाल्हियूं मिठियूं आहिनि यादि अमा, नथियूं दिल तां लहनि मुंहिंजी मिठड़ी अमा, तुझूं ॻाल्हियूं मिठियूं आहिनि यादि अमा, तुझूं ॻाल्हियूं मिठियूं आहिनि यादि अमा, नथियूं दिल तां लहनि मुंहिंजी मिठड़ी अमा, तुझूं ॻाल्हियूं मिठियूं। वईअ विछुड़ी तूं ईंदीअ कान वरी, तुझे जुदाईअ में पियो थमिजियो झुरी। वईअ विछुड़ी तूं ईंदीअ कान वरी, तुझे जुदाईअ में पियो थमिजियो झुरी। ॻोढ़ा अखेड़ियुनि मां आया जी जल तरी, ॻोढ़ा अखेड़ियुनि मां आया अमड़े तरी, उहे लुढ़क लाड़े पियो रोज़ रोवां, तुझूं ॻाल्हियूं मिठियूं करे यादि अमा, तुझूं ॻाल्हियूं मिठियूं करे यादि अमा, नथियूं दिल तां लहनि मुंहिंजी मिठड़ी अमा, करे ॻाल्हि मिठियूं। नथी ॿुधण में अचे तुझी बोली अमा, ॾिसां ख़ाली थो तुझी खटोली अमा। नथी ॿुधण में अचे तुझी बोली अमा, ॾिसां ख़ाली थो तुझी खटोली अमा। तूं
तुझी मोहब्बत विसारण नाहे सौली अमा तुझो प्यार विसारण नाहे सौलो अमा अखियों काथे वनी सिकला हिन अमा तुझो गालियों मिठियों करे याद अमा तुझो गालियों मिठियों करे याद अमा नथियों दिले तालहन मुझी परदेसियाणी अमा तुझो गालियों मिठियों। अल्लाह जी ज़ात बाबरकात मु गुनाहगार जो चवण आजो बुधन कबूल फरमाए। एक दफो अल्लाह टे बेरा कुल अल्लाह पढ़ो दुआ घुरो तो पो उथी वरी सलातो सलाम पढ़ो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह इहदिना सिरात दुआ को बुजुर्ग घुरे सही मु गुनाहगार कुछ गालायो हवा दोस्तन मा सही सही सलात सलाम करना पड़ो तुला शरीफ की दुआ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद। या अल्लाह सही असाई जुमले जमात जेका कुरान ख़वानी कई आहे फातिह शरीफ कुल शरीफ अल्लाह साईं नबी साईं जे सदके उन्हनि खे क़बूल फरमा। अल्लाह साईं नबी साईं जे हुजूर में हदियतन तोहफतन पेश था करियूं नबी साईं जे हुजूर में क़बूल ऐं मंजूर फरमा। अल्लाह साईं नबी साईं जे वास्ते ऐं वसीले सां सभिनि नबीअनि सगोरन खे नबी साईं जे चइनि यारनि सगोरन पंजतन पाक नबी साईं जा अहल बैत सगोरा असहाब सगोरा इमाम सगोरा महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे रूह पाक खे। या अल्लाह साईं कुल औलियान वलियन बुजुर्गन खुसूसन मरहूम मगफूर फकीर गुलाम रसूल जरदारी जे रूह खे। अल्लाह साईं मरहूम मगफूर फकीर वाहिद बख्श मक्सी अल्लाह साईं मरहूम मगफूर फकीर अब्दुल मालिक उन्नड़। या अल्लाह साईं उन्हनि जे रूहनि खे ईसाले सवाब था करियूं नबी साईं जे सदके उन्हनि लाइ क़बूल ऐं मंजूर फरमा। अल्लाह साईं कुल औलियान वलियन ही जेका जुमले जमायत आ उन्हनि जा असांजा अज़ीज़ करीब मिट माइट या अल्लाह साईं सारी उम्मत रसूलुल्लाह के ईसाले सवाब था करियूं नबी साईं जे सदके क़बूल फरमा। अल्लाह साईं उन्हनि मरहूमन ते रहमतूं फरमा। अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। अल्लाह साईं उन्हनि जा दर्जात बुलंद फरमा। अल्लाह साईं नबी साईं जे सॼी उम्मत ते मेहरबानी फरमा। अल्लाहुम्मा मग़फ़िर ले उम्मत सय्यदना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा रहम ले उम्मत सय्यदना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा अस्लिह ले उम्मत सय्यदना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा अन्जे उम्मत सय्यदना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा फर्रिज अन उम्मत सय्यदना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाह साईं फ़लस्तीन जे मुजाहिदन जी मेहरबानी सां मदद फरमा। अल्लाह साईं उन्हनि ते ग़ैब मंझां पंहिंजी मेहरबानी फरमा। अल्लाह साईं असांजे मुल्क में जेको सैलाब आयो आहे पंहिंजी मेहरबानी सां ख़ैर सां इन सैलाब खे समुंड ताईं पहुचा। अल्लाह साईं सॼी उम्मत रसूलुल्लाह जो ख़ैर फरमा। या अल्लाह साईं जेका उहो ख़ैर थियो आहे ही दोस्तन जेका महफ़िल कई आहे अल्लाह साईं नबी साईं जे सदके असां सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमा। अल्लाह साईं असांजे मेहमान के सेहत ऐं आफ़ियत ऐं तंदुरुस्ती अता फरमा। अल्लाह साईं असां सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमा। सॼी जमात जो ख़ैर फरमा। बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू
युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन।